इल्म, अदब, सियासत, समाजी भलाई, तारीख़ ऐं तफ़रीह ते मुश्तमिल अव्हांजो पंहिंजो सिंधी रुख न्यूज़ चैनल ॾिसणु न विसारींदा। तव्हां लाइ हर ख़बर जी सही ख़बर रुख न्यूज़ चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां ॻोठ राजा ख़ान मरी, लॻ बेरानी, तालको जाम नवाज़ अली, ज़िलो सांगड़, फ़क़ीर दरिया ख़ान मरी जे उताक ते मौजूदु आहियूं। कंवर कौली जा कोॾिया जां केसताए जीउ, मथां उणण उसरे, रुक प्यालो पीउ, ॻाल्हि ॻुझे जो थीउ, वेठे जिन वरे थिया। सिंध जे सरताज सूफ़ी सदा हयात शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे रिसाले जो पारखू फ़तेह फ़क़ीर, एहसान फ़क़ीर, दरिया ख़ान फ़क़ीर ऐं ॿियनि केतिरनि ई फ़क़ीरनि जा बैत यादि कंदड़ फ़क़ीर दरिया ख़ान मरी गुफ़्तार जो धणी, दिलकश, शाइस्तगी, दूर अंदेश, दाना, फ़हम, फ़िक्र, फ़ज़ीलत, दोस्तनि अहबाबनि जो क़दरदान, समझदार, सियाणो, सचाई, सदाकत ऐं तारीख़ जी पूरी परूड़ रखंदड़ आहे। अचो त संदसि खां रुख न्यूज़ चैनल लाइ वीचार वठूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कान्यारिया कुण कन जिनी लोह लिंगन में, मोहब्बत जे मैदान में पिया लाल लुछन, पाण ई बदन पटियूं पाण ई चिकिया कन, वटां वाढोड़ियन रही अचजे रातड़ी, रही अचजे रातड़ी तिन वाढोड़ियन वटां, जिनी खे सूर शरीर में घट अंदर में घाव, लिकाए लोकां पाण ई बदन पटियूं। ये ताऊं फ़कीर दरिया ख़ान मरी, डिस्ट्रिक्ट सांगड़, तलको जाम नवाज़ अली, लॻ ॻोठ राजा ख़ान मरी, लॻ बेरानी शहर। हिन वक़्तु असां रुख न्यूज़ जी चैनल जी टीम खे ऐं ॿुधंदड़ हज़रात खे सभिनी खे असांजे तरफ़ खां अस्सलाम वालेकुम हक़ मौजूदु। असांखे जेको सो साईं अब्दुरऊफ़ भट्टी साहिब जिन जेको ही चैनल हलायो आहे, ऐं अल्लाह साईं उन्हनि खे सोभ ॾे, अल्लाह साईं उन्हनि खे इन खां वधीक अॻिते कामयाबी ॾे। जेके असांजा प्यारा दोस्त मोहसिन भाई बाबा आहिनि, भट्टी साहिब, अब्दुरऊफ़ भट्टी साहिब जन, ऐं जिन जूं वॾियूं इनायतूं आहिनि, जिन असांखे बि जेको सो पंहिंजे चैनल ते हिकु मौक़ो ॾिनो, त असां रुख न्यूज़ चैनल, रुख छा आहे? असल में रुख हिकिड़ी धात आहे, धातु आहे। कुझु ॿियूं बि जेके वग़ैरह वग़ैरह आहिनि धातूं, उन्हनि सां गॾु ही बि हिकिड़ी धात आहे। रुख असुल हिकिड़ी सख़्तु शइ जो नालो आहे, जेका न मोड़ खाईंदी, न टन खाईंदी, न मुड़ंदी, ऐं न ॿीणी थींदी, न वर वकुड़ खाईंदी। ऐं रुख हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो अॻियल गुज़िरियल पुराणनि दौरनि मंझि इन्हनि मंझां जंगी आलात ठाहिया वेंदा, यानी औज़ार ठाहिया वेंदा, जिन में बणिछूं, भाला, तलवारूं, नेज़ा, गुर्ज़, ॾफा, खंजर, कात, करट, कटारा ऐं कुहाड़ा, अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं ठाहियूं वेंदियूं, ऐं उहे जेके से जंगियुनि में कतब ईंदा, ऐं उहे जंग जे उन दौरान रुख जेको हूंदो सो सुठियो उन्हनि जो साथ ॾींदो। हिन वक़्तु बि असांजे कई मिशनरियुनि या कई औज़ारनि में अॼु वक़्तु बि जेको सो रुख असांखे जेको सो कतब अचे थो। ऐं रुख हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो उन खे, इन धात खे पहिरियां बाहि में विधो वेंदो आहे। बाहि में विझी भठी मंझि पचाइबो आहे, पचाए पोइ उन मंझां उन खे उहो कतब आणिबो आहे, ऐं उन मंझां पोइ उहे औज़ार ठाहिया वेंदा आहिनि, ऐं उन खे पोइ कतब में इंसान जे ज़रूरत मुताबिक़ जेको सो अचे थो। जीअं शाह साहिबु चयो त धं धं धमण वार अॼु पुण आगिड़ियुनि जी, ॿारे मच मिजाज़ जो ओतियाऊं अंगार, दूधा थी मधार जीअं कचो रुख कणियूं थिए कान्हे। उन जाइ ते हिकिड़ा बिजली जा पखा इस्तेमालु थियनि था। दूधो चइबो आहे उन भठी खे जंहिं मंझि उन रुख खे या लोह खे उन खे तपाए गरम कयो वेंदो। ॿी संधाण, संधाण उहा आहे जंहिं ते हर औज़ार खे लोहर रखी ऐं उन खे जेको सो उन जे ते उन खे ठाहे ऐं हुन खे पंहिंजे उन सूरत में आणण जी कोशिशि कंदो आहे, त उहो जीअं गरम करे उन खे तपाए ठाहींदो आहे, त उहो जेको सो कतब ईंदो आहे।
जा हिते लिखियल लतीफ़ सरकार फरमायो त दूधा तूं न धई आग ओॾो न वञी ओला जे इश्क जा सेता तूं न सही उभो ईअं चोई त आऊं आगिड़ियो आहियां। जीअं त कंहिं शख़्स वटि को आयो ऐं अची चयईं त आऊं पुछे बाबा तूं केरु आहीं त चईं आऊं पतंग। चई तूं पतंग आहीं? चई जी पतंग आहियां। चई तव्हां थोरो बाज़ारि मां शहर मां चकर ॾेई अचो त ॾिसो किथे बाहि ॿरे पई। हुनखे जो मोकिलियऊं त हू शहर मां फिरी बाज़ारि मां फिरी वरी मोटी आयो हुन शख़्स वटि। अची चई त हुन पुछियुसि बाबा ॾे ख़बर को बाहि किथे ॿरी पई? चई हा सी बाहि ॿरी पई, किथे भठी पियो ॿरियो, किथे चुल्हा पे ॿरिया, किथे दूधा पे दुखिया, किथे मच पे ॿरियो। चई तूं पतंग कोन आहीं, छो त पतंग मच खां मोटंदो कोन्हे वापसि। जीअं शाह साहिबु चयो त पतंग चाहीं पाण खे त मच ॾिसी म मोट सहाए सुपिरिया जे घिड़ त थिए घोट अञा तूं अरोठ जे ख़बर खूरे न लहीं। पतंग कॾहिं बि बाहि खां वापसि न मोटंदो आहे। त रुक जेको आहे सो हिकिड़ी सख़्तु सुठी शइ आहे जंहिं ते भरवसो अलाह पाक जी ज़ात ते, हुन में औज़ारनि ते भरवसो रखियो वेंदो ऐं पको सख़्तु शइ आहे। जीअं को इंसानु पंहिंजे इरादनि जो उसूलनि जो पको ठको हुजे ऐं दुनिया में पंहिंजे कंहिं तकलीफ़ सां मोड़ न खाए, मुड़े न ऐं पंहिंजे असुलियत सां पंहिंजे उसूलनि तां न हटे, ईअं रुक बि हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका पकी सुठी धात आहे ऐं हुनखे जेको आहे सो उन जे करे हुनखे कत बांधो वेंदो आहे। तॾहिं शाह साहिबु फरमायो त सिर सांधाण करे पुछ जो घर लोहार जो, सिर सांधाण करे पुछ जो घर लोहार जो धकनि हेठि धरे मां न गॾी नई रुक सी। त तूं जे अगरि रुक सां शामिलु थी पए त यानी तूं हिकिड़ो इंसानु पके इरादनि सां ऐं पकनि उसूलनि सां शामिलु थी थो। जीअं शाह साहिबु चए त कट कढ़े लोह ॿरे दूधा दुच धॼनि मुतरकनि मुंहं कढिया त सांधाणियूं सनकनि अॼु पुण आगिड़ियनि मेड़ो आहे मच ते। मच जेको आहे सो हिकिड़ो त इहो आहे ज़ाहिर में, ॿियो आहे मच इश्क जो, फ़िराक जो, जेको इश्क असुल में जेको आहे सो अलाह पाक जे के भड़कायल बाहि आहे जेको इश्क आहे। ऐं उन जे लाइ जेको आहे सो उन मंज़िल ॾांहुं वञण जे लाइ जीअं असांजे दरवेश फ़क़ीर दरिया ख़ान साईं जिन चयो त पंहिंजो रखी सिर संधाण ते खूरे मंझि खजेज वाजट वॾाणनि जा मथे सिर सहेज दरिया ख़ान आग इश्क जे ॿारण मंझि ॿरेज तिहां पोइ पसेज ॻाल्हि पिरिया जे ॻुझ जी। जेसीं ताणी एॾियूं मंज़िलूं कर ऐं उन राज़ खे उन मंज़िल खे इंसानु पोइ पहुचे थो। ऐं इनशाला वरी बि अहिड़े कंहिं ॿिए मौक़े ते ऐं अब्दुरऊफ़ भट्टी साहिब जन जी महिरबानी ऐं इनशाला असांखे वरी बि जेको को मौक़ो ॾींदो त अव्हां सां वरी ॿिए चकर मुखातिब थींदासूं। अस्सलामु अलैकुम।